ठकराडू रिपोर्टर ठकराडू में PS22 जे PP उम्मीदवार जाम अकरमुल्ला धारे जो चूंड मोम तेज करे छड़ी। PP उम्मीदवार अकरमुल्ला धारे जो ठकराडू में रेस इमाम बख्श मोहतम इमदाद हुसैन मंगी लाला शफकत हुसैन मंगी सजाद हुसैन मंगी वट पहुंची कारकुनन के वोट ॾियण जी अपील। उन मौके ते PP उम्मीदवार जाम अकरमुल्ला धारे जो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2013 खां पोइ वफ़ाक गैस ते पाबंदी हणी छॾी आहे। गैस सिंध में पैदा थे पई पर बदकिस्मती से वफ़ाक सिंध के नज़रअंदाज कंदी रही है। हाँ जी PP की हुकूमत ठहंदी त रहियल गोठन ताईं गैस ॾिनी वेंदी। PP उम्मीदवार चयो आहे त ठकराडू मुबारकपुर में प्योर ब्लॉक जा कम कराया आहिनि, रोड रस्ता ठहन पिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी सभिनीनि खे गॾु खणी हलंदी आहे। जेकी कम रहिजी विया आहिनि उहे जल्द कराया वेंदा। हिन चयो आहे त निगरान सेटअप के याददाश्त करायो आहे त भाण में माफ़िया मुलविस आहे। सभिनीनि सां ॻाल्हायो आहे। असां भाण जी खोट वारे अमल जी मज़म्मत करियूं था। तालीम ऐं कोताहियूं थियूं आहिनि। सिंध हुकूमत स्कूल बंदि कया आहिनि। असांजी कोशिशि आहे त स्कूलनि खे बंदि करण बदिरां नवां उस्ताद खया वञनि। जाम अकरमुल्ला धारे जो वधीक चयो आहे त 8 फरवरी ते PP कामयाब थींदी। उन मौके ते PP उम्मीदवार जाम अकरमुल्ला धारे जो सां गॾु मौजूद शख्सियत हाजी अहमद ज़मान खान मोहतम, अज़ीज़ रहमान खान मोहतम, शेर मोहम्मद खान महर ऐं ॿिया गॾु हुया। गैस जी त अव्हांखे ख़बर आहे त 2013 खां जेका पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत वई आहे उन खां पोइ इहा वॾी बदकिस्मती आहे जेका ॿी वफ़ाक़ी हुकूमत ईंदी आहे उहा उन्हनि इहो कयो आहे त सिंध में नए कनेक्शन्स ते पाबंदी हणी छॾी अथऊं। हालांकि गैस वधि में वधि तव्हां ख़बर आहे सिंध में पैदा थींदी आहे। तक़रीबन 70% जेको आहे सिंध मां प्रोड्यूस थिए थी गैस। पर बदकिस्मती सां वफ़ाक़ हमेशह सिंध खे नज़रअंदाज़ कंदो आहे ऐं इंशाअल्लाह असांखे उमेदु आहे त हाणे वफ़ाक़ में बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत हूंदी। उन में असां कोशिशि इहा कंदासीं त पहिरियों कमु इहो थियणु खपे त इन पाबंदी खे हटाइणु खपे। ऐं जेसिताईं तव्हां ॻाल्हि कई त ठिकराटे में पंहिंजो कई स्कीमां हलनि थियूं, पब्लिक हेल्थ जी बि हले थी। ऐं तव्हां ॾिसो त CC पेवर बि हिते काफ़ी कमु थियो आहे। BH जी तव्हांजी सही ॻाल्हि आहे, इन्हनि खे 24 कलाक थियणु खपे। इन जी असां ॻाल्हि थी बि आहे ऐं इंशाअल्लाह इहो बि जल्द थींदो। ऐं असां मेनली तव्हां सिर्फ़ु नंढे हिकु शहर खे फोकस न कयो, तव्हां UC खे फोकस कयो त UC में हिन वक़्तु जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दौर में कम